सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। छा ता मीरा के बख्श कोन था करे सगो? एकड़ी शर्त ते बख्श कंदो सांस वो ये जो मीर खां तोखे तलाक वठणी पवंदी। मीर मुखे कदे भी तलाक कोन दींदो। ई जबरदस्ती जो निकाह है। जेकॾहिं तूं असांजो साथ दी आई कोर्ट में हली मीर जे खिलाफ बयान दी। सच इहो आ त गोली हलाइण वारे खे मुंह नाहे ॾिठो पोइ ने खसी सड़े सिजावल जे मथां छो इल्जाम आहे? खणी जो चेहरे के तव्हां ॾिसी न आहियो सघिया पर हिते सजावल खां वधीक तव्हांजो दुश्मन हिकिड़ो आहे। नवाब खान जेकॾहिं मुंहिंजा दुश्मन नाहिनि त पोइ सजण के हर ॿियो हथ मूंखे शेर अली खे मारण जी कोशिश तो करे। गुरु तो नहीं गाल के समझी कोन असा के फासाइण जी सही चाल नवाब बचिया ऐं मीर मथा यो राज ज़ाहिर मूंसा इन मां साफ़ ज़ाहिर आहे त असांजे दोस्तनि में को न को गद्दार आहे। मूंखे ॿिनि माण्हुनि मथां शक हिकु नज़ीर ॿियो सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।